बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अब्दुल हकीम चांडियो, एडवोकेट हाई कोर्ट सिंध मेरान यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे खां। हर रोज़ अवां सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते गुफ़्तगू थींदी आहे ऐं मुख़्तलिफ़ टॉपिकनि ते जॾहिं तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां त ईअं महसूसु थींदो आहे त मां पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे रहियो आहियां। मूंखे तव्हांजे तरफ़ ॾांहुं मोट मिले न मिले, मुंहिंजा सब्सक्राइबर वधनि या न वधनि, मुंहिंजा व्यूअर्स वधनि या न वधनि, मूंखे लाइक ऐं कमेंट मिले या न मिले, पर घटि में घटि इहो त ज़रूरु आहे त अब्राहम लिंकन चयो हुयो त मां अमेरिका जो सदर थी या सघां या न सघां, पर घटि में घटि जेको पंहिंजो पैगाम पहुचायां थो माण्हुनि ताईं, उन में ज़रूरु मां कामयाबु थींदुसि। ऐं इहा ई जदोजहद जंहिं मूं पंहिंजे ज़हन में रखी आहे त मां पंहिंजो पैगाम तव्हां ताईं पहुचाईंदुसि त घटि में घटि मुंहिंजो ज़हन ऐं ज़मीर मुतमइन हुजे त मां पंहिंजो तव्हां सां डेली बुनियादनि ते मुखातिबु थियां थो। उनजी मोट मूंखे जेकी बि मिले उन सां मुंहिंजो को बि तालुक़ु कोन्हे को। कल्ह मूं ॻाल्हायो हुयो क़ुर जे मुतालिक़ त क़ुर फरमायो आहे त तव्हांजे मथां क़त्लु करणु फ़र्ज़ु आहे। त किन साथियुनि चयो त इन शइ सां बग़ावत पैदा थींदी, इहो कमु स्टेट जो आहे। स्टेट माना रियासत। उन रियासत में अदलिया हूंदी आहे, पार्लियामेंट हूंदी आहे, सिविल ब्यूरोक्रेसी हूंदी आहे। इन खे चइबो आहे रियासत, जिते टे सतून हुजनि: अदलिया, एग्ज़ेक्टिव, पार्लियामेंट। हाणे जॾहिं पार्लियामेंट में उहे माण्हू अची वञनि जेकी फ़क़ति ॾोहारी हुजनि ऐं जंहिंजो तालुक़ु पैसनि कमाइण सां हुजे। सिविल ब्यूरोक्रेसी में उहे माण्हू अची वञनि जंहिंजी मंज़िल इहा हुजे त मां त ऑफिसर थी आयुसि, मूंखे बि हाणे पंहिंजे पुट खे सुठो ऑफिसर बनाइणो आहे ऐं सुठे जाइ ते उनखे एडमिशन वठी ॾियणी आहे। एडमिशन खां पोइ वरी हुनखे सुठी नौकिरी वठी ॾियणी आहे जितां डेली बुनियादनि ते हू तमामु सुठो पैसा खणी करे घर पहुचे। वरी उनखे सुठो हिकिड़ो घर बि खपे, सुठी गाॾी बि खपे, दुनिया जा घुमण जे लाइ नज़ारा बि खपनि। हाणे इहा थी वई हिकिड़ी हवस जी हिर्स जी दुनिया। त पोइ जॾहिं ऑफिसर इहा सोच रखंदा, अदालतूं इंसाफ़ करण में नाकाम थी वञनि ऐं ब्यूरोक्रेसी बि पंहिंजो किरदारु अदा न करे सघे ऐं पार्लियामेंट त हूअं ई हितां जे ॾोहारियुनि जो आमाजगाह हुजे, त पोइ रियासत बाक़ी छा थी बचे? रियासत त इहा आहे न। जॾहिं रियासत पंहिंजो कमु न कंदी तॾहिं त क़ुर फरमायो त कुतिब अलैकुमुल क़िताल, तव्हांजे मथां क़त्लु करणु फ़र्ज़ु आहे। छो क़त्लु करणु फ़र्ज़ु आहे? 100 माण्हू पाकिस्तान जी जेका हींअर सर्वे आई आहे, 100 माण्हू डेली था मरनि। 100 माण्हू मरण खां मां 1980 खां वठी करे 2024 ते 44 सालनि जो पाकिस्तान जे आला अख़्तियाराती इदारनि खां पुछण थो चाहियां त हिन 44 सालनि में घणा माण्हू हिते मरी चुका आहिनि ऐं 44 सालनि में पाकिस्तान में जेतिरा क़त्ल थिया आहिनि त उन क़त्ल जे एवज़ में तव्हां केतिरनि माण्हुनि खे फांसी ॾिनी आहे? इहो तव्हां खां त पुछणु घुरिजे न। तव्हां क़ातिलनि खे फांसी कोन ॾियो, हिकिड़ी कोर्ट सज़ा ॾिए, वरी ॿी कोर्ट में वञूं, ॿी कोर्ट वरी अपील ॿुधे, वरी वञूं असां सेशन हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट में, सुप्रीम कोर्ट खां पोइ वरी मर्सी अपील कयूं प्रेसिडेंट खे, मर्सी अपील खां पोइ कुझु बि कोन थिए। तव्हां त इन में 20 साल गुज़री वञनि, माण्हुनि सां इंसाफ़ न थिए। हिकिड़ो भाउ जॾहिं लंघे थो ऐं ॾिसे थो त मुंहिंजे भाउ जो क़ातिल हीउ लंघियो थो वञे, हिकिड़ो पीउ ॾिसे थो त मुंहिंजे पुट जो क़ातिल हीउ गुज़रियो थो वञे ऐं उनखे कुझु न करे सघे ऐं उनजी मुख़्तसिर मुदत में ज़मानत बि थी अचे, त पोइ बग़ावत ज़रूरु समाज में जनम वठंदी।
जॾहिं रियासत पंहिंजो किरदारु अदा न कंदी त पोइ बग़ावत पैदा थींदी। मुंहिंजियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे क़ुर ऐं हदीस जे रोशनी में आहिनि। बाक़ी इन्हनि खे जेकॾहिं नथो ॿुधो वञे ऐं अमित हितां जे उन्हनि कार्टूननि खे ॾिनी थी वञे या हितां जे मस्करी कंदड़ माण्हुनि खे ॾिनी थी वञे या जेके उहे माण्हू हिते अची करे माण्हुनि खे खिलाइनि था। बाबा ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजे घर में अटो कोन्हे तूं खिली थो, तुंहिंजो बचो पढ़े कोन थो तूं खिली थो, तुंहिंजो पुटु आइस थो पीए तूं खिली थो, तुंहिंजे घर में सुकून कोन्हे तूं खिली थो, तुंहिंजे घर में बुनियादी सहूलियतूं मुयसरु कोन्हनि तूं खिली थो, तुंहिंजे बचे जो मुस्तक़बिल ऊंधा हुआ तबाह हुआ बर्बाद आहे तूं खिली थो। माना त असां बेहिस थी चुका आहियूं, असां बेहिस आहियूं, असां अंदर ई अंदर में मरी चुका आहियूं। उन जे करे हितां जा उहे फ़नकार जिन खे 10 लख 15 लख माण्हू व्यूअर्स अचनि था उनखे ॾिसनि था, उन ते कमेंट कनि था, उनखे लाइक करनि था, पर जेको माण्हू हक़ जी ॻाल्हि करे सच जी ॻाल्हि करे, मां थो चवां पाकिस्तान जी फ़ौज जी बजेट जेका आहे उहा 2000 खरब आहे। मां थो चवां त सिंध जे पुलिस जी जेका बजेट आहे उहा 26 अरब 25 करोड़ ऐं 90 लख रुपया आहे, उहा अमन कोन थी करे। रेंजर्स में 25 अरब रुपया हितां जी बजेट आहे। तव्हां कल्ह ॾिठो न त बशीर SP चयो त जॾहिं मां धाड़ेलनि खे थो पकड़ियां त हितां जा इलेक्शन में चूंडिजी आयल माण्हू मुदाख़लत करे उहे माण्हू मूंखां छॾाइनि था, उन करे मूंखे कंहिं वॾेरे नौकिरी कोन ॾिनी आहे, मां वञा थो पाण कराची वापसि। त साथियो, जॾहिं हितां जी एतिरी मुदाख़लत वधी वञे, 200 माण्हू सिंध में 200 माण्हू धाड़ेल मस्त थींदा। 200 माण्हुनि खे असांजी हेॾी बजेट वारी जंहिं वटि एटम बम आहे, मुल्क वटि एटम बम आहे, उहो मुल्क 200 धाड़ेल ख़तमु नथो करे सघे ऐं दावा थो करे त असां वटि एटम बम आहे, असां दुनिया सां विढ़ंदासीं। इहा रियासत नाकाम रियासत आहे। अहिड़ी रियासत मां माण्हुनि खे कुझु बि रिलीफ मिलणो कोन्हे। उन जे करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त फलाही रियासत खे क़ाइमु करियो, फलाही रियासत जेका हूंदी उहा माण्हुनि जे दर्दनि खे पंहिंजो दर्द सम्झंदी ऐं तुंहिंजी बहितरी ईंदी। न त कल्ह बि तबाह हुआसीं, अॼु बि तबाह आहियूं ऐं सुभाणे बि तबाह रहंदासीं। महिरबानी साथियो।